ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आख़िरी से जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन कमेटी जो अहम इजलास थियो आहे। नाज़रीन जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां ताईं पहुचाईंदासीं। जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन कमीशन जो अहम इजलास थियो आहे। नाज़रीन पासिंग मार्क्सूं 30 मुक़रर कयूं वयूं आहिनि। नाज़रीन जामशोरो सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन कमेटी जो अहम इजलास थियो आहे। इजलास में अहम फ़ैसिला कया विया आहिनि। शागिर्दनि जी पासिंग मार्क्स 40 स्कोर खां घटाए 30 स्कोर कयूं वयूं आहिनि। शागिर्दनि जे वॾे अंग में फेल थियण सबबि पासिंग मार्कूं घटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। नाज़रीन सिंध यूनिवर्सिटी जे थियल प्री एंट्री टेस्ट में 8345 शागिर्द फेल थिया हुआ। इम्तिहानी बोर्डनि पारां 12 जे इम्तिहान जा नतीजा अञा ताईं पधिरा नाहिनि कया विया। डायरेक्टर एडमिशन अयाज़ कीरियो जो चवणु आहे त हैदराबाद मीरपुर ख़ास जे बोर्ड जा नतीजा न अचण करे एडमिशन जो मरहलो मुतासिर थी रहियो आहे। डायरेक्टर एडमिशन अयाज़ कीरियो जो इहो चवणु आहे। नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे। नाज़रीन जामशोरो मां हिकु भेरो ॿीहर अवांखे ॾींदासीं। सिंध यूनिवर्सिटी में एडमिशन कमेटी जो अहम इजलास थियो आहे। इजलास अहम फ़ैसिला कया विया आहिनि। शागिर्दनि जूं पासिंग मार्क्स 40 स्कोर खां घटाए 30 स्कोर कयूं वयूं आहिनि। शागिर्दनि जे वॾे अंग में फेल थियण सबबि पासिंग मार्कूं घटाइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध यूनिवर्सिटी ते थियल प्री एंट्री टेस्ट में 8345 शागिर्द फेल थिया हुआ। इम्तिहानी बोर्डनि पारां 12 जे इम्तिहान जा नतीजा अञा ताईं पधिरा नाहिनि कया विया। डायरेक्टर एडमिशन अयाज़ कीरियो जो चवणु आहे त हैदराबाद मीरपुर ख़ास जे बोर्ड जा नतीजा न अचण करे एडमिशन जो मरहलो मुतासिर थी रहियो आहे।